नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे किपरो में ख़बर ॾींदा हलूं त किपरो शहर ऊंदाही जे वर चढ़ी वियो। किपरो जे रोड ते लॻल स्ट्रीट लाइट ख़राब थी वयूं आहिनि। लाइट ख़राब थियण सबबि किपरो जा शहरी सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त राति जे वक़्तु हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। स्ट्रीट लाइट जीअं लॻियूं आहिनि, इन खे इंतज़ामिया पारां हिकु भेरो बि रिपेयर न कराई वई आहे, जंहिं सबबि लाइटूं सभु ख़राब थी वयूं। किपरो जे शहर जो मेन मीरपुर ख़ासि रोड ऊंदाही जे वर चढ़ी वियो। किपरो जे शहरनि पारां इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त स्ट्रीट लाइट खे ॿीहर रिपेयर कराए लाइटनि जूं रोशनियुनि खे शहरनि जे लाइ बहाल कयो वञे ऐं किपरो शहर जी सूंह में वाधारो कयो वञे। लाइट जो लगाई है हमारी यहाँ पर जो है, इनके जो बजट आता है ना ही उस पर तवज्जो दी जाती है, उनकी भी जो है मरम्मत नहीं की जाती। लाइटें देखो कोई ना जलती, रात को हम भी परेशान होते हैं, मुसाफिर भी परेशान होता है, जो देर से आने वाला वो भी परेशान। ये तो ही एशियन बैंक जो प्रोग्राम हो जंहिंमें खिपरे तालके खैपरे में इन्हनि लाइटूं स्ट्रीट लाइट लॻाए ॾिनियूं वयूं ऐं उन टाइम चेयरमैन वाइस चेयरमैन हुआ, इहो इनखे मेंटेन कंदा हुआ। पर हाणे टाउन कमेटी टाउन ऑफिसर इन शइ खे मेंटेन न कनि, जॾहिं सोलर इन जी का लाइट सिस्टम न आहे, सोलर सिस्टम आहे, हीअ रुॻो मेंटेन कनि, मेंटेन नथा कनि। उन करे ऊंदाहि थिए थी, ऊंदाहि थियण जे करे चोरियूं हादसा इहे थियनि था, ऊंदाहि जे करे शहर जी रौनकूं बहाल नथियूं रहनि। तो असीं टाउन ऑफिसर खे बि चवंदासीं त बाबा हिनखे मेंटेन कयो, हीअ शहर जूं रौनकूं आहिनि, आख़िर तव्हां बि सैलरियूं पघारूं वठो था त इनखे मेंटेन करणु तव्हांजी ज़िमेदारी आहे ऐं आवाम जे फ़र्ज़ में बचे थो त हू उनजी हिफ़ाज़त कनि। सो अहिड़ी हिते का ॻाल्हि न आहे, पर हिते ऊंदाही थींदी आहे ऐं असीं हिनखे टाउन ऑफिसर खे चवंदासीं त हिनखे रिपेयर करायो या हिनखे मेंटेन कयो त शहर किपरे जी रोशनियूं बहाल थियनि। पूरे शहर में पहिरीं लाइटूं ॿरंदियूं हुयूं, हिन वक़्तु लाइटूं ॿरण कोन, असां पंहिंजे ॿारनि खे राति जो खणी घुमाईंदा आहियूं, पंधु मोटरसाइकिल हलाए सघूं कोन, किथे खामे में पिया किरूं, और महिरबानी करे लाइटूं ॿारियूं वञे। त जेको गाॾियूं अचनि थियूं उन्हनि सां हादसा थियनि था लाइटुनि जे करे। स्ट्रीट लाइटूं जेके अॻे ॿरंदियूं हुयूं, हाणे तक़रीबन शहर में 100 लाइटुनि जे अंदरि बि तक़रीबन अधु खां बि घणियूं कोन थियूं ॿरनि। हिन सां ट्रैफिक हादसा बि जाम थींदा आहिनि ऐं गाॾियुनि वारनि खे मुश्किलात जो सामनो करणो पए थो। असां शहरी तमामु परेशान आहियूं। तंहिंखां पोइ असांखे अपील आहे की इहो लाइटुनि जो स्ट्रीट लाइटूं जेके आहिनि इन्हनि जे बारे में मतिलबु कि को कदम खयो वञे त अवां जी वॾी महिरबानी थींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।